आईजी सिंध पुलिस कोट की पुलिस हथां मार्च वियल धाड़ियल सुल्तू शहर मुक़ाबले में हिस्सो वठंदड़ पुलिस पार्टीअ लाइ 50 लख इनाम जो ऐलान कयो आहे। डीआईजी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त धाड़ियल सुल्तू शहर जो मारिजी वञण पुलिस जी वॾी कामयाबी आहे। एसएसयू जे नुमाइंदनि नवीद अहमद शेख ऐं तुफ़ैल आफ्ताब मुजिब रावंतीअ जे कचे में एसएसपी घोटकी तनवीर हुसैन तुनियो जी निगरानीअ में टारगेट ऑपरेशन दौरान बदनाम धाड़ियल सुल्तू शहर खे मारियो वियो। सुल्तू शहर ते एसएचओ समेत 12 पुलिस अहलकारनि जे क़त्ल में मुलविस हुजण जो इल्ज़ाम हुयो। सुल्तू शहर मथां पुलिस मुक़ाबलनि अगवा ऐं क़त्ल जा 98 केस दाख़िल हुया ऐं पंजाब पुलिस खे पिणु घुर्बल हुयो, जंहिं मथां 1 करोड़ जे इनाम जी सिफ़ारिश थियल हुई। आईजी सिंध मुक़ाबले में हिस्सो वठंदड़ पुलिस अहलकारनि लाइ 50 लख इनाम जो ऐलान कयो आहे। होॾां डीआईजी सखर ऐं एसएसपी घोटकी कचे पहुची विया। डीएसपी ऑफिस ओबावड़ो में गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे डीआईजी चयो आहे त असांजो जेको मेन टारगेट हो उहो इहो सुल्तू शहर हो जे सिंध ऐं पंजाब में आज़ाद करे छॾियो। अगवा बराए तावान क़त्ल कब्ज़ा ऐं हर क़िस्म जे ॾोह में इन्वॉल्व। को अहिड़ो ॾोह कोन्हे, आउं सम्झां थो ही रेप्स में बि इन्वॉल्व हो ऐं ही हथियारनि जी स्मगलिंग बि कंदो हो। बाक़ी धाड़ियलनि जा जेके ग्रुप हुआ उन्हनि खे ही हथियार बि सप्लाई कंदो हो ऐं हर क़िस्म जे ॾोह में इन्वॉल्व हो। ऐं हींअर आधार बणियल हो रहीम यार ख़ान जे लाइ ख़ासि तौर ते ऐं पूरी सिंध जे लाइ जेका हनी ट्रेप जी इंडस्ट्री हले पई, हिकिड़ी इंडस्ट्री थी वई आहे। हुन में इलाही माण्हू आहिनि जेके फ़ोनूं कंदा आहिनि, सिस्टम आहे हिकिड़ो, ॿिया वरी माण्हुनि खे घुराए हिननि ताईं पहुचाईंदा आहिनि। पर जेको बि अगवा थींदो त फाइनल डील ही कंदो, यानी पैसा ही तय कंदो हो, पैसा ही वठंदो हो, हिन जा माण्हू वठंदा हुआ। त ही वॾो आधार बणियल हो। ऐं असांजी सिंध पुलिस लाइ हींअर ही घोटकी जो इलाइक़ो जेको रौंती जो आहे इहो सभिनी खां वधीक सेंसिटिव थी वियो। त असां इन ते इहो सोचे करे त ही जेके असां एपीसियूं खणी वेंदा आहियूं, घणी पुलिस वठी वेंदा आहियूं, ऑपरेशन कंदा आहियूं, इहे नाले मुताबिक़ ऑपरेशन हूंदा आहिनि। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो एसएस न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।